अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे फरज़ाना बहार ऐं श्रीराग सीज़न 3 जो पहिरियों प्रोग्राम अॼु तव्हां सभिनी साम्हूं लाइव पेश कंदासीं। श्रीराग जे तव्हां ईअं चइजे त हिस्ट्री खां त तव्हां सभु वाक़िफ़ ई हूंदा। श्रीराग जो सीज़न 1 बि तमामु कमाल वियो, वरी सीज़न 2 बि ज़बरदस्त वियो। हाणे असां बि कोशिशि कई आहे त असां बि ॾाढा सुठा सुठा सॉन्ग तव्हांजे साम्हूं पेश कयूं इंशाअल्लाह। ई श्रीराग सीज़न 3 में तव्हां जो बि असां बेचैनी सां इंतज़ारु कंदासीं तव्हांजे लाइव कॉल्स जो। तव्हां लाइव कॉल जे ज़रिए असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। जेका बि गाननि जी तव्हां बिल्कुलु फरमाइशूं करे सघो था। ही फरमाइशी प्रोग्राम ई आहे। उहो चवंदा आहिनि न फरमाइशी दावतूं ईंदियूं आहिनि, फरमाइशी महिमान ईंदा आहिनि। त असां श्रीराग सीज़न 3 में तव्हां बि असांजा महिमान आहियो, त तव्हां असांखे प्रोग्राम में कॉल्स जे ज़रिए पंहिंजी पसंदि जा जेके बि सॉन्ग तव्हांखे ॿुधणा हुजनि, का बि फरमाइश हुजे, सिंधी, उर्दू, सराइकी, पंजाबी, जेको बि सॉन्ग हुजे, असीं इंग्लिश बि ॻाईंदासीं, पंहिंजो ई प्रोग्राम इंग्लिश बि ॻाईंदासीं। हा बिल्कुलु, इंग्लिश, फ्रेंच, असीं मैक्सिकन हर ॿोली में तव्हांखे गानो ॿुधाईंदासीं। बसि तव्हां सिर्फ़ु कॉल कयो असांखे। बिल्कुलु, श्रीराग में तव्हां कॉल कयो, तव्हांजे कॉल जो इंतज़ारु हूंदो। त प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। हिकिड़ो तमामु बहितरीनु गानो आहे जेको ईअं चइजे त 1975 जी मूवी हुई, पाकिस्तानी मूवी हुई, मोहब्बत ज़िंदगी है। उन में वहीद मुराद ते उहो गानो फिल्मायल आहे ऐं माला हुन सां गॾु आहे। उनजी को स्टार जेका हुई ए नैयर इहो गानो ॻायो आहे। एम अशरफ इन जो डायरेक्टर आहे। त अगरि इजाज़त हुजे त पहिरियों गानो ऑल टाइम हिट गानो आहे, एवर ग्रीन सॉन्ग्स आहिनि। त हिन प्रोग्राम में तव्हांखे असीं उहे गाना ॿुधाईंदासीं जेके तव्हां के ज़माने में ॿुधंदा। हाणे तव्हां चयो त इन्हनि गाननि खां असीं परे थी विया आहियूं, त हिन श्रीराग में तव्हांखे उहे गाना बि असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं। त अचो त प्रोग्राम जी शुरूआति था कयूं। ओके जी। दिल को जलाना हमने छोड़ दिया। दिल को जलाना हमने छोड़ दिया। फिरते थे मारे तेरी गली में प्यारे। फिरते थे मारे तेरी गली में प्यारे। यूं आना जाना हमने छोड़ दिया। दिल को जलाना मिलता है गम भी यहाँ दिल को लगा के। हमने ये जाना खुद को लुटा के। मिलता है गम भी यहाँ दिल को लगा के। हमने ये जाना खुद को लुटा के। प्यार का अब हम नाम न लेंगे। प्यार का अब हम नाम न लेंगे। नाकामी से काम न लेंगे। इस जिंदगी के लिए, दिल की खुशी के लिए सारा जमाना हमने छोड़ दिया। दिल को जलाना हमने छोड़ दिया। तेरे लगन में निकले और कहाँ खो गए। पूछा न क्या थे क्या हो गए। तेरे लगन में निकले और खो गए हम। पूछा न क्या थे क्या हो गए हम। हमसे अगर दामन न छुड़ाते,
अगर दामन न छुड़ाते मौत से पहले ही मर जाते। दिल ना जलाएंगे हम, अब मुस्कुराएंगे हम, दिल ना जलाएंगे हम, अब मुस्कुराएंगे हम। आंसू बहाना हमने छोड़ दिया, छोड़ दिया, दिल को जलाना हमने छोड़ दिया, छोड़ दिया। फिरते थे मारे मारे तेरी गली में प्यारे, फिरते थे मारे मारे तेरी गली में प्यारे। यूं आना जाना हमने छोड़ दिया, छोड़ दिया, दिल को जलाना हमने छोड़ दिया, छोड़ दिया, दिल को जलाना हमने छोड़ दिया, छोड़ दिया। क्या बात है, दिल को जलाना हमने छोड़ दिया। ये एतरा एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि, इन्हनि खे तव्हां जॾहिं बि ॿुधो तव्हांखे इन गाने जा या इहे जेके मौसीक़ियूं हुयूं जे उन ज़माने में जेके मौसीकार हूंदा इहे गाना उहे ठाहींदा त जेसीं तव्हां ॾिसो न वहीद मुराद बि कोन्हे को, जेको बि डायरेक्टर हो सिंगर हो केर बि हिन दुनिया में कोन्हे को, पर इन्हनि जा गाना एॾा एवरग्रीन आहिनि। मंच ते बि असां ॻायूं था, असां नई टही जा आर्टिस्ट आहियूं, असां बि इन्हनि सॉन्ग खे ॿुधूं था ऐं माना इन्हनि खे ॿुधण सां असांखे इलाही कुझु बिल्कुलु ही एनर्जेटिक सॉन्ग्स आहिनि ऐं इहे चइजे त नवनि सिंगर्स खे इहे गाना मोटिवेट बि कंदा आहिनि। ऐं सिरी राग सीज़न 3 में असीं तव्हां सां उहे ॻाल्हियूं बि शेयर कंदासीं जेके असांजी लाइफ में कीअं इंसिडेंट्स थिया सिंगिंग जे हवाले सां, ऐं तव्हांखे बि अगरि का शइ असां खां पुछणी हुजे मौसीक़ी जे हवाले सां त थोरी घणी जेका असांखे हेतिरी ज़रे बराबरि बि ॼाण आहे असां कोशिशि कंदासीं त उहा तव्हां सां गॾु शेयर कजे, हा न। त इन में तव्हांजे लाइव कॉल्स जो असांखे इंतज़ारु हूंदो, तव्हां कॉल्स करे असांखां फरमाइशूं करे सघो था, पोइ असीं कोशिशि कंदासीं भई त असां कहिड़े गाने ते तव्हां सां सही तरह निभाए सघूं था। फरमाइशूं बेड़ियूं हुजनि जेके असांखे यादि हुजनि। बिल्कुलु बिल्कुलु असां वेठा, असांखे ख़ुशी थींदी जे अगरि असांखे लाइव कॉल्स ईंदियूं, असांखे जॾहिं तव्हां सभु फ़ोन करे असांखे चवंदो त असांखे सिंधी सॉन्ग ॿुधायो, जेको पंजाबी सॉन्ग ॿुधायो, पंजाबी ॿुधायो, पछतो ॿुधायो, खोड़ सारा। ॾिसो म्यूज़िक जी मुंहिंजी नज़र में फरज़ाना मुंहिंजी नज़र में न मौसीक़ी जी का बि ज़बान कोन हूंदी आहे। मौसीक़ी हिकिड़ी चवंदा आहिनि त कंहिं चई छॾियो हिकिड़े ज़माने में अफ़सानो चई छॾियो या फ़िलासफ़ो चई छॾियो त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। हाणे ओॾी महिल हुन कहिड़े सेंस में चयो, कहिड़ी सोच में चयो, उहो उन खे ई ख़बर जंहिं इहो चयो, पर सच चयो। ॾिसो तव्हां टेंशन में हुजो, परेशानी में हुजो, ख़फ़े में हुजो ऐं कंहिंसां ख़ुशि हुजो, ॾिसो मौसीक़ी में छो तव्हां वटि ग़मी जा बि गाना आहिनि, ख़ुशी जा बि गाना आहिनि, ॾुख जा बि गाना आहिनि, विढ़ण जा बि गाना आहिनि, दोस्ती जा बि, माउ जा, भेण जा, भाइरनि जा, चाचनि जा, मामनि जा, फुफियुनि जा, भाभियुनि जा, अलाए केतिरा केतिरा मौसीक़ियूं आहिनि, हुन में गाना आहिनि, सॉन्ग्स आहिनि। त इन में तव्हां शामिल थी असां सां इहे 2 कलाक तव्हां बि असांजी हिन महफ़िल जो हिसो थी सघो था। ऐं इन में तव्हां ईअं न सम्झो त सिर्फ़ु ईअं ई ॾुख भरिया ई गाना हूंदा, इन में असां खोड़ सारा रॉक गाना ॿुधाईंदासीं, क्लासिकल गाना ॿुधाईंदासीं, डांस वारा गाना हूंदा, सभु शामिल कंदासीं। हा, अगरि तव्हांजे घरनि में शादियूं वादियूं हलनि पियूं त तव्हां इहो प्रोग्राम हलाए तव्हां उते बि इहो गाना असां खां ॿुधी सघो था फरमाइश करे, घोट कुंवर जी फरमाइश बि पूरी कंदासीं। हींअर छा था ॿुधायो तव्हां असांखे? पंहिंजी पसंदि ते कवाली पेश कंदा। ज़बरदस्त ज़बरदस्त जी। दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है, दिल गलती कर बैठा है, बोल कफारा क्या होगा। मेरे दिल की दिल से तौबा, दिल से तौबा, मेरे दिल की दिल से तौबा, दिल से तौबा, मेरे दिल की तौबा है, दिल अब प्यार दोबारा ना होगा। तो बोल कफारा, कफारा बोल कफारा, कफारा बोल कफारा, कफारा बोल कफारा क्या होगा। तू बोल यारा, कफारा बोल कफारा, कफारा बोल कफारा क्या होगा। तू बोल यारा। हमने जुगनू जुगनू करके तेरे मिलन के दीप जलाए हैं, हमने जुगनू जुगनू करके तेरे मिलन के दीप जलाए हैं। अखियों ने मोती पढ़ पढ़ के तेरे हिज्र में हाथ उठाए हैं,
को सांसों के गले का हार किया। दुनिया भूली और सिर्फ तुझे, हाँ सिर्फ तुझे ही प्यार किया। तुम जीत गए हम हारे और तुम जीते। तुम जीत गए हम हारे और तुम जीते। तुम जीते हो लेकिन हम सा कोई हारा ना होगा। तू बोल कपारा कपारा बोल कपारा कपारा बोल कपारा कपारा बोल कपारा क्या होगा। तू बोल यारा कपारा बोल कपारा कपारा बोल कपारा क्या होगा। तू बोल यारा। हमने धड़कन धड़कन करके दिल तेरे दिल से जोड़ लिया। हमने धड़कन धड़कन करके दिल तेरे दिल से जोड़ लिया। आंखों ने आंखें पढ़ पढ़ के तुझे विरद बना के याद किया। तुझे प्यार किया तो तू ही बता हमने क्या कोई जुर्म किया। और जुर्म किया है तो भी बता बेजुर्म किया फिर क्या है सजा। तुम्हें हमसे बढ़कर दुनिया दुनिया तुम्हें हमसे बढ़कर, तुम्हें हमसे बढ़कर दुनिया दुनिया तुम्हें हमसे बढ़कर। हमको तुमसे बढ़कर कोई जान से प्यारा ना होगा। तू बोल कपारा कपारा बोल कपारा कपारा बोल कपारा कपारा बोल कपारा क्या होगा। तू बोल यारा कपारा बोल कपारा। दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल। दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल। दिल गलती कर बैठा है बोल कपारा क्या होगा। मेरे दिल की दिल से तौबा, दिल से तौबा मेरे दिल की। मेरे दिल की दिल से तौबा, दिल से तौबा मेरे दिल की। दिल की तौबा है दिल अब प्यार दोबारा ना होगा। तू बोल कपारा कपारा 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 बोल कपारा क्या होगा। तू बोल यारा कपारा बोल कपारा कपारा बोल कपारा कपारा बोल कपारा कपारा बोल कपारा क्या होगा। तू बोल यारा। वाओ वाओ एक्सीलेंट एक्सीलेंट भाई ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं बैंड भी ॾाढो कमाल बैंड वॼायो। ॾाढो कमाल आहे, शोबीब शोबीब लाजवाब, सलमान ऐं हैरी ज़बरदस्त। ऐं इहे गाना नए टही जा गाना आहिनि। ऐं इन्हनि गाननि बि कुझु गाना अहिड़ा बि अचनि पिया अॼुकल्ह जे दौर में जेके ईअं चइजे त वरी खां पुराणे माहौल खे हाणे ॾिसो न कवाली हिकिड़े टाइम में ख़तम थी वई। कवालियुनि खे पाण ईअं चइजे त की जेके पंहिंजा इस्लामिक डेज़ हूंदा उन्हनि में ई पाण ॿुधंदा हुआसीं कवाली। हाणे कवाली खे बि उन्हनि म्यूज़िक जे तर्ज़ में उन्हनि में रीमेक्स विधा अथनि। उन में वरी उन सां गॾु जेको अॼुकल्ह रैप सिंगिंग बि हले पई, उन में जेके फिल बत्ती शाइरी करे। ऐं कॉल बि असां सां गॾु ॾिसूं था त असां सां गॾु केरु। हलो अस्सलाम वालेकुम। पहिरीं कॉल श्री राग सीज़न 3 जी। हेलो सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि ताला व बरकातहू। माशाल्लाह हाजी सर। मोहम्मद असगर अटक शहर से। सर कैसे हैं भाई साहब, तबीयत ठीक है आपकी? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मेरे अल्लाह का बड़ा करम, मेरे चांद सितारों पे बड़ा अल्लाह का करम माशाल्लाह। यानी अटक में हमारा प्रोग्राम चल रहा है अभी श्री राग जी? चल रहा है जी। मैं बहुत दिनों से देख रहा हूँ। वो मुझे कुछ जुबान समझ आती है, कुछ नहीं समझ आती, लेकिन देखता जरूर हूँ। चलें बहुत बहुत शुक्रिया। मैंने कहा ना मौसीकी की कोई जबान होती नहीं है। आपने हमारा चेहरा ही देख लिया तो आपने समझ लिया कि चलो कोई कुछ ना कुछ तो कर रही होंगे ये। नहीं जी, ये आपने ठीक कहा कि मौसीकी की कोई जुबान नहीं है। क्या म्यूजिक सुनते हैं आप? कौन सा म्यूजिक सुनते हैं आप? किस तरीके का म्यूजिक सुनते हैं आप? मैं ज्यादातर फोक सुनता हूँ। अच्छा, तो कोई ज्यादातर मैं उसके बाद फिर ये फिल्मी
मौसीकी सुनता हूँ मैं। अरे वाह वाह, तो फिल्मी मौसीकी सुनते हैं तो कोई हमें बताएं कोई गाना ऐसा जो आपकी फरमाइश हो, एक दो लाइन आप भी गुनगुना लीजिएगा। जी मैं याद करता हूँ, जब तेरे शहर से गुजरता हूँ, क्या बात है। वाह। जाने क्या क्या ख्याल करता हूँ, जब तेरे शहर से गुजरता हूँ। वाह 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 वाह, ये थैंक यू। फिल्म वादे का गाना है जो तकरीबन 56-57 में रिलीज हुई थी। अरे जबरदस्त जबरदस्त, आपको तो बड़ी मौसीकी की नॉलेज भी है सर। जी मेरा तकरीबन 7 साल शोबिज के साथ गुजरा है। अरे माशाल्लाह माशाल्लाह, जबरदस्त। माशाल्लाह, चले खुश रहें सर आप, और इसी तरह हमारा प्रोग्राम देखते रहें। बहुत बहुत शुक्रिया आपने कॉल की हमें। आप अभी जो गाना सुनाया है वहीद मुराद के, जो अपना जो अदा किया था वहीद मुराद ने, बहुत दिल को जलाना हमने, जी जी, दिल को जलाना हमने छोड़ दिया छोड़ दिया। वाह वाह सर, वाह वाह, थैंक यू। पसंद आया गाना वो? जी गाना नर्सलियत का मौसीकी की जुबान कोई नहीं है। सही बात है। चलें खुश रहें सर आप, बहुत बहुत शुक्रिया आपने हमें कॉल की, और थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। आपने हमें कॉल की। अटक ताईं तो बाबा पंहिंजी ज़बान वही ली है, पंहिंजी मौसीकी अटक ताईं वही ली है। हाँ वॾी ॻाल्हि आहे। अॼु पहिरें ई प्रोग्राम में पंहिंजे पहिरियों ई जेका कॉल आई आहे उहा ई माशाल्लाह अटक मां आई आहे। हाणे नेक्स्ट कॉल मूंखे लॻे थी सऊदी अरब मां ईंदी, पोइ वरी ईंदी जिद्दा मां, पोइ वरी ईंदी दुबई मां। त दुबई वारा दोस्त जेके आहिनि, सऊदी अरब वारा जेके दोस्त आहिनि, जेके कैनेडा, अमेरिका, लंडन, फ्रांस ऐं जिथे जिथे बि असांजी KTN ॾिठी पई वञे उते ॾिसनि पिया, त तव्हां बि खणो कॉल ऐं असांखे कॉल कयो ऐं ॿुधायो त तव्हांजी कहिड़ी फरमाइश आहे। ऐं मौसीकी जे हवाले सां जेका बि तव्हांखे ॻाल्हि पुछणी हुजे या ॻाल्हि करणी हुजे, अगरि तव्हांखे बि को गानो ॿुधाइणो हुजे, ॻाइणो हुजे, त तव्हां उहो बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। हिकिड़ो गानो असां ॿिनी हींअर वेठे वेठे डुइट ठाहियो आहे गानो बेसिकली मंज़ूर सखीरानी साहब ॻायो आहे उनखे, ऐं उस्ताद बुखारी जी उहा शाइरी आहे, ऐं इनखे मूं बि हिकिड़ो इन गाने खे मूं बि रीमेक कयो हो न। हा, त इन करे मूं चयो त अगरि असां वटि कॉल आहे। अच्छा कॉल आहे, हलो हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, हक मौजूद। हलो सर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, हक मौजूद। सर सदा मौजूद। छा नालो आहे भाउ तव्हांजो? भाई अदा मुंहिंजो नालो आहे हैदर भट्टी, खुदाबाद खां। हैदर भट्टी, किथां पिया ॻाल्हायो हैदर? साईं खुदाबाद खां। खुदाबाद खां पिया ॻाल्हायो। अच्छा अच्छा, प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? फर्स्ट क्लास A1 पे लगे, ॾाढी दिल भी बार बार थिए। हा न? हाँ जी जी, दिल बाहर बाहर पई थिए। बिल्कुल अदा। अच्छा, फरज़ाना बाहर बि असां सां गॾु आहे, तव्हांजी दिल बाहर बाहर पई थिए। बाजी के चवसि मूंखे मुन्नी बेगम जो गज़ल ॿुधाए, एक बार मुस्कुरा दो, एक बार मुस्कुरा दो, इहो गज़ल ॿुधाए तो बाबा। बिल्कुल बिल्कुल, असीं पूरी कोशिश कयूं था त इहो ये तव्हांजूं सभु फरमाइशूं असीं लिखूं पिया। बिल्कुल तव्हांखे इहा बिल्कुल ॿुधाईंदासीं। एक बार मुस्कुरादो ऐं मुन्नी बेगम जो कमाल जो ऑल टाइम फेवरेट ऐं ऑल टाइम हिट गानो आहे एक बार मुस्कुरादो। बिल्कुल तव्हांखे फरज़ाना ॿुधाईंदी, इन ई प्रोग्राम में ॿुधाईंदी, मतिलबु अॼु ॿुधाईंदी या अॻिले हफ़्ते ॿुधाईंदी, पर ॿुधाईंदी ज़रूर तव्हांखे। मुलाक़ात थींदी रहंदी। महिरबानी मुजादा, वॾी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी। ईअं ई प्रोग्राम ॾिसंदा रहो भाउ, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। ॾिसो न, इहो माण्हुनि वटि बि केतिरो खज़ानो आहे मौसीकी जो, ऐं असां तॾहिं बि पेन पनाह हथ में खयो वेठा आहियूं। हा न, हा, त इहे सभु गाना जेके जेके बि फरमाइशूं आहिनि, असीं पूरी कोशिश कंदासीं त असांजे श्री राग में तव्हांखे इहे सभु गाननि जूं फरमाइशूं तव्हांखे ॿुधायूं। त असां इन खां कॉल खां पहिरीं असां हिकिड़े गाने ते डिस्कस पे कईसीं, त उस्ताद बुखारी साहब जो गानो आहे, त उहो गानो अगरि पाण ड्यूट कयूं। हा ठीकु आहे, ओके जी। ओ हिक त तूं अगे या हसी, ओ ॿियो नफ़ीस वेस थो ढकी, जो वरी टिली थो नाज़ सां, मां त मिंथ थी करे छॾा, अरे तूं मनी मनी न मेहरबान, तूं मनी मनी न मेहरबान, मां त मिंथ थी करे छॾा, मां त मिंथ थी करे छॾा, तूं मनी मनी न मेहरबान, तूं मनी
करे छॾियां नथो करे छॾियां त कंहिं सां दिल न लाहिजे लाहिजे त पोइ निभाइजे ओ हिकु त कंहिं सां दिल न लाहिजे न लाहिजे न लाहिजे लाहिजे त पोइ निभाइजे पर जे निभाइजे त थी जवान जे निभाइजे त थी जवान मां त मिंद थी करे छॾियां हाय मां त नथो करे छॾियां हिकु अॻे शया जी ॿियो त ही बुखारी आगरी हिकु त पंहिंजो इश्क आ अजी आजी आजी ॿियो त ही बुखारी आगरी बस अजीब ऐं गरीब बस अजीब ऐं गरीब मां त मिंद थी करे छॾियां हाय मां त नथो करे छॾियां तू मनी मनी न मेहरबान तू मनी मनी न मेहरबान मां त मिंद थी करे छॾियां हाय मां त मिंद थी करे छॾियां हाय मां त मिंद थी करे छॾियां हाय मां त मिंद थी करे छॾियां ज़बरदस्त एक्सीलेंट भाई एक्सीलेंट 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 तव्हांजे फ़ोन कॉल्स जो इंतज़ारु आहे असां मूं उन ॾींहुं जॾहिं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में असीं वेंदा आहियूं त असां सिंगर सां हिकिड़ो नंढिड़ो इशू हूंदो आहे जो शायदि तव्हांखे बि ख़बर हूंदी त असां पंहिंजो गलो गरम करण जे लाइ न त असीं पंहिंजो पाण खे ॻाराईंदा पिया आहियूं ॻायो 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 त हींअर असांजो गलो गरम थी वियो अथव बिल्कुलु तव्हां पंहिंजे फ़ोननि ते क्रेडिट वञी विझरायो असां अचूं था हिकिड़े नंढिड़े ब्रेक खां पोइ असां सां गॾु ई रहिजो जी दोस्तों वेलकम बैक श्री राग ऐं तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया असांखे पहिरीं त पाण ॾाढा लकी आहियूं पुछो छो छो पंहिंजी आवाज़ अटक ताईं त पुॼी वई आहे बिल्कुलु हा वरी पोइ ॿियो फ़ोन आयो असांखे ख़ुदाबाद मां ख़ुदाबाद मां आयो हाणे मूं पहिरीं हाणे लिंक ॾिसो में हाणे किथां फ़ोन अथव? हाणे मुंहिंजो दिलि चए पियो हाणे पाण खे सऊदी अरब या दुबई मां फ़ोन ईंदा अच्छा हा छो हींअर जेको तव्हां गानो इहो मौजो थींदो हा बिल्कुलु बिल्कुलु इहा हितां हिते पंहिंजा वॾा KTN जा लवर्स KTN जा फॉलोवर्स KTN जा प्रोग्राम ॾिसंदड़ खोड़ सारा चाहींदड़ असांजा जेके आहिनि इहे असांजी इन्हनि कंट्रीज़ में रहनि पिया त इहे बि असांजो प्रोग्राम ॾाढो मज़े सां ई ॾिसंदा हूंदा छो त म्यूज़िक जा प्रोग्राम हूअं ई असां बिल्कुलु इन्हनि जे लाइ आया आहियूं प्रोग्राम इहो ख़ूबसूरत शाम असां सजाई इन्हनि जे लाइ त ताकि हीअ असांखे कॉल कनि बिल्कुलु बिल्कुलु असांखे पंहिंजी पसंदि जा गाना ॿुधनि असांखे छा ॿुधो छा ॿुधणो आहे छा न कहिड़ा कहिड़ा अॼु भला पाण ॿिनी कारा कपिड़ा छो पाता आहिनि इहो इत्तफ़ाक़ आहे इत्तेफ़ाक़ आहे पक इहो इत्तफ़ाक़ आहे त हींअर जेको गानो ॿुधाईंदी असांखे फरज़ाना उन में बि
कारे जोड़े जो ज़िक्र आहे हा न। ऐं इहो बि कमाल जो गानो आहे जेको हींअर फरज़ाना तव्हांखे ॿुधाइण वारी आहे। ऐं छा चइजे इन सिंगर जे बारे में त असांजो लेजेंड सिंगर आहे, लिविंग लेजेंड आहे असांजो। अलाह साईं हुनखे सिहत ॾे। विच में ॿुधोसीं तबियत ख़राब थी पई पर ज़बरदस्त। जी बिल्कुलु। हो भावे वसे तू वलेत असा करनी रैत ओ तेनू लेके जाना है मियां वाली कमीज तेरी कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली मावे वसे तू भले ते असा करड़ी नी रहत मावे वसे तू भले ते असा करड़ी नी रहत तेनू लेके जाना है मियां वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली नी जुल्फा छल्ले नी काले काले छल्ले नी जुल्फा छल्ले नी काले काले छल्ले तेनू तका पहली मार लुटे दिल दा करार तेनू तका पहली मार लुटे दिल दा करार असां तेरे पीछे हो गए नी झल्ले कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली मावे वसे तू भले ते असा करड़ी नी रहत मावे वसे तू भले ते असा करड़ी नी रहत तेनू लेके जाना है मियां वाली कमीज तेरी कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली ये बात गीत का तेनू सजदा नी मथे उते सजदा तेनू सजदा नी मथे उते सजदा तेनू जदों भी मैं तका नहीं रजदियां अखां तेनू जदों भी मैं तका नहीं रजदियां अखां तेनू तकिया दिल नहीं ओ रजदा कमीज तेरी काली नी सोने फुल्ला वाली कमीज तेरी काली सोने फुल्ला वाली मावे वसे तू भले ते असा करड़ी नी रहत मावे वसे तू भले ते असा करड़ी नी रहत तेनू लेके जाना है मियां वाली कमीज तेरी काली नी सोने फुल्ला 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 वाली अरे ज़बरदस्त भाई ज़बरदस्त ज़बरदस्त। हिते हक़ीक़त में हिकिड़े तरीक़े सां हाणे माण्हुनि खे ॿुधाईंदासीं त
हर अरबा जे ॾींहुं तव्हां लाइव शो में बि शामिल थी सघो। हींअर वक़्तु हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, केॾांहुं न वञिजो, अचूं था हीअं करे श्री राग ॾिसंदा रहो। श्री राग ऐं तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया, तव्हांजा कॉल्स असां वटि अचनि पियूं, तव्हांजा नंबर्स थोरा असांजा नंबर बिज़ी मिलंदा हूंदा, छो त तव्हांजो एतिरो प्यार अॼु जे पहिरें ई प्रोग्राम में असांखे मिले पियो, जो अगरि कंहिंजी कॉल हेठि मथे थी वञे त उनजे लाइ हथ ॿधी असीं ॿई माज़रत था कयूं। हींअर असां सां गॾु अबड़ो साहिबु आहे, फैज़ मोहम्मद अबड़ो साहिबु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं आमिर शाह। जी साईं, आउं आमिर शाह पियो ॻाल्हायां। तव्हां ख़ुशि आहियो अबड़ो साहिबु? जी हाँ साईं, मां फैज़ मोहम्मद अबड़ो पियो ॻाल्हायां हस्तामंद मां। अच्छा अच्छा, माशाल्लाह। प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? जी हाँ साईं, आगानो हिकिड़ो सॉन्ग ॿुधियोसीं सराइकी सॉन्ग में। वाह 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 वाह, अॼु पहिरियों प्रोग्राम आहे, सो तव्हां जेतिरा बि असांजा प्यार कंदड़ आहियो, जेतिरा बि असांखे फॉलो कयो था, त दुआ कजो असां सभिनी जे लाइ त इहो सीज़न 3 बि असांजो श्री राग जो सुठो वञे। हा हाँ साईं, असीं सराइकी बि ॻाल्हाईंदा आहियूं साईं। जी 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 जी, अच्छा 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 अच्छा। भला साईं कहिड़ी हाल में? जी ख़ुशि हो? जी जी, साईं कहिड़े हाल में ख़ुशि हो साईं? मैं बिल्कुल ओके हां, मैं ओके सी। हाँ साईं, हिकिड़ा सॉन्ग है। केड़ा सॉन्ग है? केड़ा केड़ा? कॾहिं वलसो सोना सावला, ए आदि फरजाना को आको तुसा यो असा ॿुधायो। हां आदि फरजाना के आख्यां तो तोसां को ई गाना जरूर गावे। वतन साडे गरीबान। हां यो सराइकी सॉन्ग ॿुधायो असां को। तुसां भी कुछ ॿुधाओ असां को। हां अॼु एडी सोणी महफिल मती पई है, तुसां भी कुछ ॿुधाओ असां को। तुसां भी कुछ ॿुधाओ असां को। ए ही गाना तुसां थोड़ा झुंगारो। हाँ मैं ॿुधेगा पियम। ॿुधाए ॿुधाए। काला तोला का शादी फरमाइश पे। अरे इहो तां हिन सवेल फरमाइश त बे गाने की कई है। थी गया, ए थी गया। ए थी गया, थी गया। हां यो थी गया। ए अपना साहब थी गया, बस तुसां टीवी विच अख न हटाओ। वॾी महिरबानी अपना साहब, थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी। ईअं ई फरमाइशूं कंदा रहो ऐं असीं तव्हां सां ईअं ई मज़ाक मस्ती बि कंदा रहंदासीं, छो त म्यूज़िक सां गॾु थोरो एंटरटेनमेंट बि ज़रूरी आहे। एंटरटेनमेंट कोन हूंदो त माण्हू चवंदा वॾा वॾा ॿई रूड सिंगर आहिनि, हाँ ठलो ॻाइनि पिया, ॻाल्हाइनि बि न पिया। सो तव्हांखे ॾाढो हिते फ्रेंडली माहौल मिलंदो, तव्हां कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो। अब हाणे हलूं था, हाणे जहाज़ खे उॾायूं था दुबई जी तरफ़। जी अस्सलाम वालेकुम दुबई। वालेकुम अस्सलाम, वेलकम वेलकम साईं आमिर साहब, वेलकम एंड भलीकार, मरहबा। थैंक यू सर, थैंक यू अहलन व सहलन हबीबी, मरहबा मरहबा मरहबा। किस हाल के तमाम शिव अखबार कुल ज़ैन? माशाल्लाह माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह, वॾी महिरबानी। तव्हां मीरवन साहब असांजे प्रोग्राम में शामिल थिया। प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? इहो त केटीएन जेको आहे त मां इहो चवणु चाहींदुमि त माय देश फैमिली चैनल जबरदस्त साईं, माशाल्लाह माशाल्लाह। फैमिली चैनल ईअं सम्झो माना केटीएन असांखे अहिड़ो माना जेको आहे त परे असां जेको वेही करे असां पंहिंजे फैमिली ॾिसंदा आहियूं, जेको ड्रामा ॾिसंदा आहियूं ऐं अवां सां ॻाल्हाए असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे। मेरे साहब बिल्कुल बिल्कुल। केटीएन ॾिसो, केटीएन के जेके असीं कमु था कयूं, असीं त चऊं था त केटीएन असांजी फैमिली आहे, पर केटीएन तव्हां ॾिसंदड़नि जी बि फैमिली आहे। तव्हां बिल्कुलु जीअं तव्हां ईअं चवणु चाहींदुमि त केटीएन में तमामु ज़बरदस्त ड्रामा ऐं तमामु ज़बरदस्त जेके महिनत कंदा उनजी महिनत खे सलाम। ऐं मां सभिनी खे इहो चवणु चाहींदुमि त केटीएन जो वाहिद चैनल आहे जेके माना तमामु बहितरीन ख़ुशियूं खणी ईंदो आहे। महिरबानी महिरबानी, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं अलाह साईं तव्हां दुबई में आहियो, थोरो तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह कोविड जो माहौल हले पियो, त तव्हां बि थोरो पंहिंजो ख़्यालु रखिजो। हा बसि अलाह जे अमान में, अलाह जे अमान में, अलाह भला कंदो। बाबा हिते जेको आहे त ॻाल्हि इहा त साईं, हिते पाबंदी आहे माना मास्क वग़ैरह न हणंदासीं त 50,000 धर्म जुर्मानो साईं। अलाह ख़ैर कंदो। भला हाणे छॾियो इहे जुर्माननि खे, छॾियो, तव्हां हिते प्रोग्राम में शामिल आहियो त कुझु असांखे गुनगुनाए ॿुधायो को गानो। गुनगुनाए ॿुधाईंदो मैं अभी को इहो मुंहिंजी फरमाइश आहे त लॻी तो प्यार जे क़ाबिल भली महबूब माना कर। अरे अभी ॿुधाइजो त मां गानो ॿुधाईंदुमि। बिल्कुलु बिल्कुलु, इहो गानो त अदी तव्हांखे अॼु ई ॿुधाईंदी, हींअर ई ॿुधाईंदी। बस इहो गानो मुंहिंजो फेवरेट गानो आहे। वाह वाह वाह। इहो गानो मां मुंहिंजी दिलि चवे थी त मां तव्हां खां बि ॿुधां। हा पहिरीं तव्हां बि थोरो झुंगारे ॿुधायो। ॾिसो तव्हांखे केतिरो पसंदि आहे सॉन्ग। लॻी तो प्यार जे क़ाबिल
भली महबूब माणा करे लगी तो प्यार जो काबिल वाह वाह साईं, वाह वाह, माशाल्लाह सां तव्हां दिलि सां ॻायो आहे साईं इहो गानो। वाह वाह साईं। अरे वाह वाह मीर साहब, तव्हांजो त अंदर जो फनकार जागी पियो। हा अंदर जो फनकार त तव्हांजो तड़पियो पे एतिरी देर खां, ईअं फतकियो पे त ॻाल्हाईंदो आहियां पंहिंजे प्रोग्राम रंगन भरी शाम में मां ॻाल्हाईंदो आहियां, मुंहिंजो फेवरेट प्रोग्राम। ज़बरदस्त, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजा प्रोग्राम पसंदि कयो पिया, तव्हां असांजे KTN चैनल खे बि ॾिसो पिया, वॾी महिरबानी। सॼी दुबई खे असांजी तरफ़ खां सलाम ॾिजो ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो स्पेशली। थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी। ॾिसो केॾी ज़बरदस्त फरमाइशूं आहिनि शमन मीराली साहब जो। पहिरीं ब्रेक खां पहिरीं तव्हां चयो त असांखे थोरी देरि में दिखाया, मूं अॼु चयो आहे न, अॼु तव्हांखे सॼी हा बिल्कुलु, असां सैयद आहियूं बाबा, वात मां अखर निकिरे पूरो न थिए त उहो पोइ कीअं थी सघंदो। ही 2 कलाकनि में पाण सॼी दुनिया घुमंदासीं इंशाअल्लाह। हा ॾिसजो, कॾहिं अॼु मूंखे वरी मुंहिंजो दिलि ॿियो पियो चए, मूंखे आमद आई आहे, मूंखे लॻे थो त कैनेडा या कैनेडा या अमेरिका मां असांखे फ़ोन ईंदा। सो सभई कैनेडा वारा दोस्त जेके बि अमेरिका में पिया ॾिसनि, जेके बि असांखे UK में पिया ॾिसनि, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे किथे सुबुह हूंदी, किथे 2 पहिरनि हूंदी, हर कंहिं मुल्क जो पंहिंजो हिकिड़ो टाइम हूंदो आहे, सिस्टम हूंदो आहे। सो तव्हांजूं फरमाइशूं असीं लिखंदा पिया वञूं ऐं बिल्कुलु इनशाला कोशिशि कंदासीं कि तव्हांखे असां श्री राग में इहे गाना सभु ॿुधायूं। हींअर मूं वटि हिकिड़ो फेवरेट गानो आहे मुंहिंजो, ऐं जलाल चांडियो साहब जो गानो आहे, ऐं उनखे उन्हनि कमाल तरीक़े सां परफॉर्म कयो आहे। त जलाल साहब जहिड़ो त केर ई नथो ॻाए सघे। असां त कोशिशि कंदा आहियूं, असां वरी कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे स्टाइल सां ॻायूं, पर टच उहो ई ॾींदा आहियूं। त शोएब भाई इजाज़त है, सलमान खान, हाँ मिथुन, ओके। हो रही रहंदा केतिरा हो जे वञा वञा कन, वञा वञा कन, वञा वञा कन। अरे छॾ तकड़ तरसी पो, हो छॾ तकड़ तरसी पो, हो मुंहिंजा जाने मन जहिड़ी थई।
ओ बेहू यार कयूं प्यार छत वञा वञा 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 जेड़ी थई मस्त जवानी मज़ो अची वियो न ॾाढो सुठो तव्हां ॻायो ऐं म्यूज़िशियन बि ॾाढो म्यूज़िशियन त ही म्यूज़िशियन त इन शइ जा ई त पैसा वठंदा आहिनि अच्छा हा ख़राब बजाईंदे वरी ॿिए ॾींहुं ॿिए प्रोग्राम में ॿिया न वेठा हुजनि तव्हां म्यूज़िशियन छुट्टी कराए छॾियो वीचारा जी न कॉल आहे असां वटि अमार आहे सखर मां पहिरीं तव्हां हुननि सां ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह ख़ैरियत तव्हां ॿुधायो कीअं आहियो जी शुक्र आला जो मां बि ठीकु आहियां आमिर भाई खे बि सलाम ऐं वालेकुम सलाम अमारा ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे तव्हांजी जी जी अल्लाह जो शुक्र मां ठीकु तव्हां ॿुधायो कीअं आहियो आऊं ज़बरदस्त ओड़ो ई जहिड़ो तव्हां सभिनीनि छॾियो ऐं ओड़ो ई आहियां ऐं तव्हांजे साम्हूं आहे तमामु ज़बरदस्त प्रोग्राम ॾिसो पिया असांजो श्री राग जी जी बिल्कुलु ॾिसूं पिया मज़ो अचे पियो बिल्कुलु अचे पियो तव्हांजो ड्यूट सॉन्ग ॿुधण खां पोइ प्रोग्राम लाइव ॾिसण जे लाइ काफ़ी एक्साइटेड हुयसि अरे ज़बरदस्त ऐं फाइनली ज़बरदस्त अॼु तव्हां ॿिन्ही खे लाइव ॾिसी तमामु सुठो लॻी रहियो आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं हाणे असां तव्हांखे एतिरा डुइट्स ॿुधाईंदासीं असांजा ईंदड़ प्रोग्राम्स में हाणे श्री राग सीज़न 3 में असां हर वक़्तु तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं बिल्कुलु, बसि बिल्कुलु। तव्हां जेको न पूरो हफ़्तो सॉन्ग सोचो त हाणे असांखे छा कहिड़ी फरमाइश कयूं पर ॾिसो भाउ भेण जो थोरो हल्को हथ रखिजो 16 गाना हुजनि घणो असांजी जी ज़रूरु ज़रूरु असां मतिलबु तव्हां खां असांजी उमेदूं घणियूं आहिनि तव्हां कुझु बि ॻाए सघो था अच्छा इहा तव्हांजी वॾी महिरबानी सुठा कॉम्प्लीमेंट्स तव्हां ॾिना असां कुझु बि ॻाए सघूं था असीं ॻाइण जी कोशिशि कंदा आहियूं भेण असीं कोशिशि कंदा आहियूं तमामु सुठो तमामु बहितरीन ऐं जेका ब्लैक ड्रेस जी मैचिंग कई आहे तव्हां माशाल्लाह इहा तव्हां ॿिन्ही जी ड्रेसिंग बि सुठी कई अॼु असांजो इत्तेफ़ाक़ थियो आहे मुंहिंजी भेण असांजो इत्तेफ़ाक़ थियो आहे इत्तेफ़ाक़ तमामु बहितरीन इत्तेफ़ाक़ थियो आहे इत्तेफ़ाक़ आहे इहो असांखे मेकअप रूम में ख़बर पई त बिल्कुलु। अदा जी बि आहे ब्लैक ड्रेस ऐं मूं वटि बि पुछो अच्छा तव्हां गाना तव्हां ॿुधण जा त तव्हां बिल्कुलु तव्हांखे शौक़ु आहे गाना ॻाईंदा आहियो न मूंखे ॻाइण जो शौक़ु न आहे बसि मां तव्हां खां ॿुधंदी रहंदमि अच्छा हिकिड़ो ईअं ई कुझु ईअं झुंगारे सघो न बिल्कुलु माना मां ॻाए नथी सघां मूंखे न ईंदो आहे चलो शेरो शायरी शेर ॿुधाइजो जेको अच्छा शेर मां तव्हां ॿिन्ही खे उहो डेडिकेट कंदमि हलो ॿुधायो कोई शायर कोई पागल कोई बेपीर बन जाए कोई शायर कोई पागल कोई बेपीर बन जाए आप दोनों की तस्वीर जो देखे वो खुद तस्वीर बन जाए अरे जबरदस्त वॾी महिरबानी क्या बात है अल्लाह ख़ुशि रखे अच्छा तव्हांखे मुंहिंजी इहा फरमाइश आहे त सावल हीरालीअ जो जेको सॉन्ग आहे त दर्द दिल में न थई कॾहिं त दिल दुखाई थो इहो नेक्स्ट वीक या जॾहिं बि तव्हांखे बहितर लॻे त ज़रूरु ॿुधाइजो बिल्कुलु ज़रूरु ॿुधाईंदासीं इहो तव्हांखे हींअर थोरो झुंगारे ॿुधाए था छॾियूं सही आहे जी जी पोइ त तव्हांजी वॾी महिरबानी ओ दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल दुखाई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल दुखाई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई दर्द दिल में वाह वाह तमामु ज़बरदस्त कोशिशि कई माइक बंदि हुई मुंहिंजी ठीकु आहे आदि हमारा वॾी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई ओके जी अल्लाह हाफ़िज़ ख़ुशि रहो ऐं दुआउनि में असांखे ईअं ई यादि कंदा रहो हींअर जिन माण्हुनि हींअर टीवी खोली आहे जिचो त पाण वटि हिकिड़ो ॿियो मसइलो बि आहे न असां वटि लोड शेडिंग वॾी थींदी आहे इन करे किथे किथे त इहो प्रोग्राम तव्हां रिपीट बि ॾिसी सघो था ऐं तव्हां इहो प्रोग्राम असांजो फेसबुक ते बि ॾिसी सघो था तव्हां असांजो प्रोग्राम असांजे KTN एंटरटेनमेंट जो जेको यूट्यूब जो चैनल आहे तव्हां उते बि ॾिसी सघो था त तव्हां ईअं सम्झो त बेफ़िक्र ऐं बेपरवाह थी था रिलैक्स थी अगरि तव्हां खां किथे प्रोग्राम हेठि मथे मिस बि थी थो वञे त ख़ैर ई तव्हां असांजे लाइ शेर ॿुधायो अदी अमारा त वॾी महिरबानी हिकिड़ी लाइन शेर जे मूंखे बि अचे थी न आमद ईंदी आहे मूंखे बि शेर ईंदी आहे मैं शायर तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई बस मुझो या हिकिड़ी लाइन तव्हांखे झुंगारे ॿुधाए छॾिया बस एतिरी न बस एतिरी ॿुधाईंदसि अच्छा हाणे तव्हां छा था ॿुधायो खरी था ॿुधायो या गानो था ॿुधायो फरमाइश है मूंखे लॻींदो प्यार जे क़ाबिल अरे ज़बरदस्त कॉल बि अची वई आहे जी जी न गुल मोहम्मद साईं आहिनि हलो अस्सलाम वालेकुम
साईं वालेकुम अस्सलाम। अदा आमिर शाह छा हाल है? ठीक ठाक है सर? अल्हम्दुलिल्लाह भाउ गुलमत भाउ तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे अॼु लाइव ॾिसी अॼु फरज़ाना ॿार कंहिं आमिर शाह भाउ तव्हांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं यकीन करियो तव्हां फेवरेट जेको असांजा हीरो आहियो ॿई। वॾी महिरबानी। महिरबानी। ही जेको प्रोग्राम डायरेक्टर साहब शुरू कयो आहे एनडी शर्मा तमामु बहितरीन थोराइता आहियूं हुनजासीं। साईं वॾी महिरबानी। असांजो डायरेक्टर तमामु महिनती आहे ऐं ही बेसिकली सीज़न 3 आहे ऐं एनडी शर्मा माशाल्लाह सां कमु बि सुठो पियो करे। बेसिकली सॼो इहो क्रेडिट वञे थो असांजी जेका मैनेजमेंट आहे उन्हनि ॾांहुं वञे थो, असांजी जेका मैम हिना काज़ी साहिबा आहे उन्हनि ॾांहुं क्रेडिट वञे थो, फरीद कटपर साहिब ॾांहुं वञे थो। पोइ जेतिरे बि असांजी टीम मैनेजमेंट आहे उन में असांजी ENG एडिटिंग, असांजी MCR PCR OB रूम साउंड म्यूज़िशियंस, त हीअ सभिनी जो हिकिड़ो ईअं चइजे त मिक्सअप आहे जंहिंजे करे अहिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम निकितो आहे। उनखे वधीक चार चंड वरी तव्हां जहिड़ा माण्हू जेके असांखे फ़ोन कंदा आहिनि, असांजी तारीफ़ कंदा आहिनि, त इहा असांजे लाइ हिकिड़ी सम्झो त दिल गार्डन थी। बिल्कुलु सर, बिल्कुलु बिल्कुलु इहा वञण वारी ॻाल्हि आहे। ॾाढो बहितरीन ऐं महिनती प्रोग्राम आहे इहो जंहिं शुरू कयो डायरेक्टर साहब ऐं इन में असांजी दिलि चए थी थोरो गुनगुनाए तव्हांखे। सर प्लीज प्लीज नेकी और पूछ पूछ ॿुधायो। बिल्कुलु जी। मूंखे ज़िंदगीअ मां मत तूं विसारी, मुंहिंजो प्यार तो सां आहे जानी। अरे वाह। मूंखे ज़िंदगीअ मां मत तूं विसारी, मुंहिंजो प्यार तो सां आहे जानी। अरे वाह साईं वाह, माशाल्लाह ज़बरदस्त, एक्सीलेंट एक्सीलेंट, वॾी महिरबानी। ऐं हिकिड़ी त नई शइ मूंखे हाणे ख़बर पई पए त केतिरो टैलेंट लिकियल बि आहे। हाणे अधे फ़ोन ते ई हींअर गानो ॿुधायो पिए त जेके भी कॉल्स पाण अचनि पियूं ऐं माशाल्लाह सब सुठो सब सुरीला आहिनि, छो त ही श्री राग आहे, सुरनि जो प्रोग्राम आहे, सुरीला माण्हू ई असांखे कॉल कनि पिया। कॉल आहे असां वटि, गानो आहे त हाणे जेका फरमाइश थी लॻे थियो प्यार जेका, वाह वाह बिल्कुलु इहो फरज़ाना तव्हांजो बि ज़बरदस्त ॻायो आहे तव्हां हिनखे। कंटिन्यू कयूं था, हींअर वक़्तु हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, त असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। हो लगी थो प्यार जे काबिल, हो लगी थो प्यार जे काबिल, लगी थो प्यार जे काबिल, भली महबूब माणा कर, लगी थो प्यार जे काबिल, भली महबूब माणा कर, मोहिया तो कयो माइल, मोहिया तो कयो माइल, भली महबूब माणा
वो सितमगर थी बिला शक थी, वो सितमगर थी बिला शक थी, अखिन ते सब सितों तू जा, नाही का गाली ही मुश्किल, नाही का गाली ही मुश्किल, भली महबूब कमाना कर लगी तो प्यार रजे काबिल, भली महबूब कमाना कर लगी तो प्यार रजे काबिल। वो चवे एजाज हिते आहिनि, चवे एजाज हिते आहिनि, चवे एजाज हिते आहिनि, हज़ारे ॿिया बि सुहिणा पर हथां तुंहिंजे थियसि बिस्मिल, हथां तुंहिंजे थियसि बिस्मिल, भली महबूब कमाना कर लगी तो प्यार रजे काबिल, भली महबूब कमाना कर मोहिया तो कयो माइल, मोहिया तो कयो माइल, भली महबूब कमाना कर लगी तो प्यार रजे काबिल, ओ लगी तो प्यार रजे काबिल, हाँ लगी तो प्यार रजे काबिल, ओ लगी तो प्यार रजे काबिल, ओ लगी तो प्यार रजे काबिल, लगी तो प्यार रजे काबिल। वाह 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 ज़बरदस्त। महिरबानी। ऐं हिन गाने खे वरी तव्हां पंहिंजे हिकिड़े मुनफ़रिद स्टाइल में ॻाईंदा आहियो। बेसिकली सिंगर में छा हूंदियूं आहिनि, क्वालिटीज़ छा हूंदियूं आहिनि। पहिरीं त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो रहा, गाने जे दौरान ई अदी फ़ाख़रा असांखे फ़ोन कयो त अदी फ़ाख़रा सॉरी तव्हांजी लाइन डिस्कनेक्ट थी वई हुई, त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे लाइन ते। अच्छा अच्छा जी अदी फ़ाख़रा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, अदा कीअं आहियो? ठीकु? अल्हम्दुलिल्लाह अदी, तव्हां ख़ुशि आहियो? जी अदा अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? आऊं बिल्कुलु ठीकु। तव्हां किथां कहिड़े शहर मां पिया ॻाल्हायो भेण? दादू खां थी ॻाल्हायां। अरे दादू में जादू, हाँ हा, साउंड ऑफ वाइस अथव? जी सिटी ऑफ वाइस आहे, सिटी ऑफ वाइस। सिटी सिटी ऑफ वॉइस, अच्छा हाँ वॉइस। सिटी ऑफ वाइस। वाह 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 वाह, बिल्कुलु बिल्कुलु आवाज़। असांजे दादू जा ई आहिनि तव्हांजी केटीएन में न? जी जी अदी, तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? जी अदा बिल्कुलु ॾिसां पई, तॾहिं त ॻाल्हि कई आहे। कीअं कीअं पियो लॻे प्रोग्राम? अॼु पहिरियों असांजो एपिसोड आहे। बेहतरीन, तमामु बेहतरीन, मसला रियायती थो लॻे। हाँ ऐं फर्स्ट सीज़न ॾिठोसीं, सेकंड बि ॾिठोसीं, ऐं उम्मीद कयां त थर्ड बि ओतिरो ई पसंदि ईंदो, इन खां वधीक पसंदि ईंदो इंशाल्लाह। वॾी महिरबानी अदी, ईअं ई महिरबानी। कॉल कंदा रहो। तव्हां कुझु ॻाए ॿुधायो न असांखे, कुझु झुंगारियो, कुझु ईअं हिकिड़ी ॿ। अदा हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे इहा चवां त तव्हां ॿई मुंहिंजा फेवरेट सिंगर आहियो। वॾी महिरबानी अदी, वॾी इन महिरबानी। खां अलावा तव्हां सीनियर बि आहियो माशाल्लाह, तव्हांजे आवाज़ जो त कोई जवाब ई न आहे माशाल्लाह, अलाह बख़्शे ॾियव वॾी महिरबानी। ऐं अलाह महिरबानी। तव्हांखे तरक़ी ॾिए, ऐं बिल्कुलु तव्हांजा गाना बेस्ट हूंदा आहिनि माशाल्लाह। ऐं मूंखे ख़्वाहिश हूंदी आहे त मां तव्हां सां ॻाल्हायां, यकीन कंदो। अदी अदी इहे ऐं तव्हां, तव्हां ॿई मूंखे हिकिड़े प्लेटफॉर्म ते मिली वियो त वठी सुठी ॻाल्हि थी अरे वेंदी वाह आहे। वाह, इहो त तव्हांजे लाइ माना ईअं सॼे अॼु तव्हां त ईअं ख़ुशी में तव्हां अॼु सॼे दादू में मिठाई विराइजो। मिठाई विराइजे बसि, माना ईअं करणु खपे मूंखे। बिल्कुलु न, पर असांखे तव्हां हिकिड़ो गिफ्ट दादू ॾींदा। दादू जा मोहबती माण्हू हा, आहिनि। दादू जा, बिल्कुलु। हा महिरबानी, तव्हां अचो असां वटि, लख लाइक तव्हांजा बिल्कुलु थींदा, न, गिफ्ट तव्हांजा। गिफ्ट खपे मूंखे अदी, गिफ्ट इहो खपे त दादू- तव्हां दादू जी का शइ मूंखे हुजणु मूंखे घुरिजे, मूंखे मशहूरु। तव्हां कुझु ॻाए ॿुधायो असांखे। अरे सिटी, गाई इहा गिफ्ट आहे? हा न, सिटी ऑफ वॉइस आहे। तव्हां तव्हां वॾी शइ घुरो आहे दादू जी, त मां तव्हांखे ॾेई छॾियां। हा, तव्हां मूंखे ॿियो दुआ दुआ कयो असांखे, बसि दुआ कयो, दुआ खां वॾी का शइ कोन्हे का। बस तव्हां असांखे सॉन्ग ॿुधायो न, असां ॿुधो ॾिसो न, तव्हां असां ॿिन्हिनि खे पसंदि कंदा आहियो। अदा आमिर बि ॾाढो सुठो ॻाईंदो आहे, ऐं मां बि मिड़ई नंढी कोशिशि कंदी आहियां, पर ॾिसो त सही तव्हां केतिरा माना केतिरो सुठो ॻायो था असांखे ॿुधी ॿुधी। एक्चुअली छा आहे जो
गानो मां इहो ई ॿुधायां थी जेको तव्हां हीअ ॻायो। हा ॿुधायो, इहो ई ज़रूरु, ॿुधायो, ज़रूरु, इहो ई ॿुधायो। इहो ई पर ॿुधायो। मैं तुम्हारी वरी ज्योति ॿुधाए छॾी। हलो ॿियो ॿुधायो, ईअं भला कयां ॿियो। मैं, कुझु तव्हांजी वाइस मुंहिंजे वाइस। न न तव्हां इहो ॿुधायो, इहो ॿुधाए छॾियो, इहो ई ॿुधाए इहो छॾियो बसि। ॿुधायो। इहो तव्हांजी फेवरेट आहे ऐं तव्हां हिनखे सुठो निभाईंदो। अच्छा। लगी तो प्यार जे काबिल भली महबूब माड़ा कर, लगी तो प्यार जे काबिल भली महबूब माड़ा कर, मोहिया तो कयो माइल, वाह वाह। मोहिया तो कयो माइल भली महबूब माड़ा कर, लगी तो प्यार जे काबिल भली महबूब माड़ा कर। वॾी महिरबानी, वॾी वाह महिरबानी वाह, अदी। वाह, ज़बरदस्त। तव्हांजो माशाल्लाह। आवाज़ ॾाढो सुठो आहे। तव्हां ॾाढा सुरीला सिंगर आहियो। ईअं ई दुआउनि में असांखे यादि रखिजो। तव्हां कॉल कई असांखे दादू खां, वॾी महिरबानी मुंहिंजी भेण। अञा असां वटि लाड़काणो मिसिंग आहे, छो नवाब शाह मिसिंग आहे, ऐं मुंहिंजो पंहिंजो शहर हैदराबाद मिसिंग आहे, जामशोरो मिसिंग आहे, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अल्लाह यार, दादू मां अची वियो, सखर मां बची वियो, दुबई मां बची वियो, अटक मां बची वियो। किथे बाबा जागो, फ़ोन कयो असांखे। असीं बेचैन ऐं बेताब पिया थियूं तव्हां सभिनीनि जो आवाज़ु ॿुधण जे लाइ। हा त जीअं मूं शुरू में ॿुधायो पे, अदी फरज़ाना जे जेको पंहिंजो हिकिड़ो मुनफ़रिद स्टाइल आहे। बेसिकली जेको सिंगर हूंदो आहे न, सिंगर हिकिड़ा छा आहे, अॼुकल्ह एॾो दौर फास्ट थी वियो आहे। सिंगर ईंदा आहिनि, गानो ॻाए वरी वेंदा हलिया आहिनि। अॻे छा थींदो जो हिकु हिकिड़े गाने ते महीनो रिहर्सल्स थींदियूं, सिर्फ़ु ॻाइणु कोन हूंदो आहे, हुन सां गॾु हुन जा एक्सप्रेशन्स हूंदा आहिनि, हुन जूं चहिरे जा एक्सप्रेशन्स हूंदा आहिनि, वरी सुरनि जो हिकिड़ो मेलाप हूंदो आहे, अदायगी हूंदी आहे, को अखर जो उचार हूंदा आहिनि। अॼुकल्ह त अबा हैदराबाद मां फोन अची वियो लियो अदी। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। दादा छा हाल है? आऊं बिल्कुल ठीक आहियां, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुल ठीक आहियां। ॿियो ख़बर भाउ प्रोग्राम सही पियो करे? बिल्कुल वंडरफुल प्रोग्राम, ॾाढो सुठो पियो हले। वॾी महिरबानी। प्रीवियस जेको सीज़न हो उहो बि ॾिठो, सीज़न 2, ऐं माशाल्लाह थर्ड जो अॼु फर्स्ट एपिसोड उहो बि आऊं ॾाढे शौक़ सां ई ॾिसां पई। ज़बरदस्त। अदी तव्हां छा कंदा आहियो भेणु? आऊं डॉक्टर आहियां। डॉक्टर आहियो? डॉक्टर साहब कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? जी जी अल्लाह जो शुक्र है। डॉक्टर साहब तव्हां झूंगारींदा त हूंदा, तव्हां ॻाईंदा त हूंदा, थोरो घणो ईअं कॾहिं ऑपरेशन कंदे ईअं गानो ॻायो? अॼु बेसिकली जो गलो ख़राब पियो आहे। थोरो ईअं ई कुझु बि हिकिड़ी लाइन का प्रोग्राम में शामिल थिया आहियो त तव्हां मिड़ई थोरो आऊं प्रीवियस सीज़न में जेको आहे न रेगुलर कॉलर हुअसि, ऐं हाणे बि कोशिशि इहा ई रहंदी त अॻियां कॉल कंदी रहंदा ऐं के नेक्स्ट एपिसोड में ॿुधाए वठंदसि। हलो सही आहे अदी। ईअं ई तव्हां असांजा जेतिरा बि सीज़न्स तव्हां ॾिठा श्री राग जा, ईअं ई ॾिसंदा रहो। इहो ई तव्हांजो प्यार, इहा ई तव्हांजी रिस्पेक्ट आहे जंहिंजे करे असां बि इहो प्रोग्राम करण जी अॼु कोशिशि कयूं पिया। का फरमाइश हुजे तव्हांजी? हेलो डॉक्टर साहब, डॉक्टर साहिबा, ओह डॉक्टर साहिबा जी लाइन ड्रॉप थी वई, अदी तहज़ीब जी लाइन ड्रॉप थी वई। हिकिड़ो ईअं ई बैठे बैठे मेरे कोई गाने जी आमद थी वई आहे, अगर इजाज़त हुजे त। नहीं बिल्कुल आप सुनाएं। जीअं मूं शुरू में जो त नवां सिंगर्स बि ज़बरदस्त पिया परफॉर्म कनि। हिकिड़ो आतिफ़ असलम जो गानो आहे, त ईअं ई कुझु ॿ टे लाइन्स आहिनि, उहे मूं चयो आऊं थोरियूं तव्हांखे ॿुधायां अगरि इजाज़त हुजे। हा जी शोएब भाई। कच्ची डोरियों 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 से मैंने तू बांध ले, पक्की यारियों 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 में होंदे ना फासले, ये नाराजगी कागजी सारी तेरी मेरे सोनिया सुन ले मेरी दिल दियां गल्लां करांगे नाल नाल बैठ के अख नाल अख नू मिला के दिल दियां गल्लां करांगे रोज रोज बैठ के सच्चियां मोहब्बतां निभा के
सताए मैनू क्यों, दुखाए मैनू क्यों, एवें झूठी मूठी रुस के रुसा के दिल दियां गल्लां करांगे रोज रोज बैठ के अख नाल अख नू मिला के। कंटिन्यू कर। तू है मेरी वफा रख अपना बना के, मैं तेरे लिए जान न पावे। अच्छो ना कंटिन्यू करो। तैनू लिखा ते छुपा के रखा अखा ते सजा के, तू है मेरी वफा रख अपना बना के, मैं तेरे लिए यारा न पावे कभी दूरियां। अच्छो ना कंटिन्यू कर। एक सेकंड। अब इस स्केल से फरजाना आप अपना स्केल पांजे स्केल से अचो। हाँ हाँ यो ही गानो ना छा ही लाइव जैमिंग पहले पई न दे, लाइव सीजन है। कच्ची डोरियों 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 से मैनू तू बांध ले, पक्की यारियों 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 में होंदे ना फासले। ए नाराजगी कागजी सारी तेरी मेरे सोने सुन ले मेरी दिल दियां गल्लां करांगे नाल नाल बैठ के अख नाल अख नू मिला के, दिल दियां गल्लां करांगे रोज रोज बैठ के सच्चियां मोहब्बतां निभा के। सताए मैनू क्यों, दुखाए मैनू क्यों, एवें झूठी मूठी रुस के रुसा के, दिल दियां गल्लां करांगे नाल नाल बैठ के अख नाल अख नू मिला के, दिल दियां गल्लां। सताए मैनू क्यों, दुखाए मैनू क्यों, एवें झूठी मूठी रुस के रुसा। ये भी कमाल जा गाना ॾाढा है। सुठा ऐं इनखे वरी आतिफ असलम इन सां हिकिड़ो फेम बि मिलियो, इंटरनेशनली फेम बि मिलियो ऐं सॼी दुनिया में इहे गाना फेमस आहिनि। इन्हनि गाननि ते अञा कंटिन्यू ॻाल्हाईंदासीं। हींअर वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, त असां सां गॾु ई रहिजो। अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक। दोस्तों वेलकम बैक श्री राग। ऐं तव्हां पसंदि पिया कयो असांजे प्रोग्राम खे, वॾी महिरबानी। जेकी जंहिंजूं कॉल्स न पियूं मिलनि त उन जे लाइ माज़रत कंदासीं असीं। पहिरियों प्रोग्राम आहे ऐं पहिरें प्रोग्राम नेक्स्ट प्रोग्राम जॾहिं थींदा उन में तव्हां सभई आराम सां सभु मैनेज थी वेंदो, लाइन अप थी वेंदो। हलियो तव्हांखे कीअं लॻो पहिरियों प्रोग्राम पाण कयो आहे? मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं वधीक जेके हर शहर मां फ़ोनूं आयूं, कॉल्स आई ऐं असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो वियो। ॾाढी ज़ाहिरी ॻाल्हि एक्साइटेड हूंदो आहे माण्हू जॾहिं नओं को प्रोग्राम स्टार्ट कंदो आहे त छा थींदो कीअं थींदो, पर ज़बरदस्त माशाल्लाह ॾाढो सुठो लॻो मूंखे। ज़बरदस्त। प्यार अली दल साहब असां सां आहिनि मीरपुर भठोरो मां। हलो अस्सलाम वालेकुम। मीरपुर भठोरो। वालेकुम सलाम आमिर भाई, छा हाल आहे? तबियत सही आहे? आऊं बिल्कुलु ख़ुशि आहियां। तव्हांजी तबियत ठीकु आहे प्यार अली?
जी जी बिल्कुल सही असां फाइन लॻा पिया आहियूं तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया ॾाढो सुठो प्रोग्राम हले थो पियो अलाह साईं तव्हांजे प्रोग्राम खे कामयाब करे इंशाल्लाह तव्हांजी दुआ। सिक फोन कराई तमामु घणी कोशिशि कई तक़रीबन 200 मरतबा नंबर डायल कयो आहे बार बार नंबर लॻे पियो वरी नंबर कटिजी वञे थो तव्हां सां ॻाल्हि करणी हुई हुनजे लाइ माज़रत थो कयां। तव्हांजे प्रोग्राम जे करे कॉल लॻाई थी तव्हां सां राब्तो हूंदो मुंहिंजो बिल्कुलु। PSL ट्रांसमिशन जो प्रोग्राम हलंदो बिल्कुलु बिल्कुलु प्यारली प्यारली हाणे ॻाल्हि ॿुध असांखे जल्दी सां कुझु गानो ॿुधाए PSL में त तूं वॾो क्रिकेट ते तबसरो कंदो आहीं हाणे तूं हींअर मूंखे हिकिड़ो गानो ॿुधाए का हिकिड़ी लाइन ॿुधाए जल्दी सां अच्छा गानो ॿुधायां को बि ॿुधाए को बि जेको बि दिलि जी भड़ास हुजे कढ विछड़ी वञण खां पोइ यादुनि जा सफ़र हूंदा वीरान गलियूं हूंदियूं वीरान गलियूं वाह वाह। ज़बरदस्त ॾाढो सुठो आवाज़ आहे सुनसार शहर हूंदा तुंहिंजे विछड़ी वञण खां पोइ यादुनि जा सफ़र वॾी महिरबानी प्यारली वॾी महिरबानी थैंक यू वेरी मच प्यारली ऐं वरी माज़रत कंदासीं जंहिंजा अगरि नंबर न पिया मिलनि इंगेज पियो मिले त उन लाइ छा तव्हां सभिनीनि जा कॉल्स अचनि पिया त पोइ जंहिंजो नंबर मिली थो वञे त उहो असां प्रोग्राम में शामिल करे था वठूं अॼु जो प्रोग्राम असांजो पहिरियों हो त इन करे थोरो असां बि तव्हां सां ॻाल्हायूं पिया तव्हां बि असां सां ॻाल्हायो पिया फरमाइशूं बि तव्हां कयो पिया हिकिड़ी ॿी कॉल बाय फरज़ाना इहा कॉल तव्हां खणो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो तव्हां अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह केरु तव्हां किथां ऐं सुमेरा थी ॻाल्हायां हैदराबाद मां अई अदी सुमेरा ख़ुशि आहीं तबियत ठीकु आहे हा अदा आमिर शाह तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो आऊं बिल्कुलु ठीकु आहियां अदा आमिर शाह इहो को सोचे पियो त हैदराबाद मां असांजे पंहिंजे शहर मां असांखे कॉल छो न आई अच्छा अदी कॉल ट्राई कई थे अदी हुमेरा हैदराबाद में किथे रहो तव्हां हुमेरा न सुमेरा सुमेरा अदी किथे रहो हैदराबाद में तव्हांजे पाड़े जी कासमाबाद में अच्छा मुंहिंजो पाड़ो हा मुंहिंजो त सॼो हैदराबाद मुंहिंजो ई पाड़ो आहे कासमाबाद में था रहो जी जी बिल्कुल प्रोग्राम ॾिठव कीअं लॻो जेको प्रोग्राम हा सुठो पे लॻो प्रोग्राम थोरो ॾिठो ज्यादा कोन ॾिठो ॿाहिरि वासी त छो ॿाहिरि छो आहे तव्हां प्रोग्राम में हाणे अरबा ॾींहुं का बि अपॉइंटमेंट न रखो अरबा ॾींहुं तव्हां सिर्फ़ु प्रोग्राम ॾिसंदा कयो अगरि मिस थी वञे त वरी रिपीट बि ॾिसो न असांजो हा प्रोग्राम रिपीट बि ॾिसंदा कयो असांजो प्रोग्राम इंशाल्लाह रिपीट ॾिसंदासीं बिल्कुल सुठो पियो हले इलाही सॉन्ग्स बि सुठा अथव वॾी महिरबानी अदी सुमेरा ईअं दुआउनि में यादि रखिजो असांखे पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो थैंक यू सो मच थैंक यू अदी छा था ॿुधायो हाणे तव्हां हैदराबाद मां ॾिसो 2 कॉल्स आयूं आहिनि वाह वाह अॼु त तव्हां मौज ई मौज लॻा पिया आहियो था छा था ॿुधायो मां हज़रत सचल सरमत ज़बरदस्त जी जी वो लाइन पेश थी कयां जी क्या बात है यारों में दो जहां से यारों में दो जहां से बेगाना हो रहा हूँ दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ यारों में दो जहां से यारों में दो जहां से बेगाना हो रहा हूँ दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ
हुस्न शम्सता में परवाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ। यारों में दो जहां से, यारों में दो जहां से बेगाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ। आएगा जो ही दिल पर तीरों की होगी बारिश, आएगा जो ही दिल पर तीरों की होगी बारिश, आएगा जो ही दिल पर तीरों की होगी बारिश, तीरों की होगी बारिश। सीना सुपर है सज्जल, सीना सुपर है सज्जल, निशाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ। यारों में दो जहां से, यारों में दो जहां से बेगाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ, दिल भर के दर का मैं तो दीवाना हो रहा हूँ। वाह 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 वाह, एक्सीलेंट एक्सीलेंट। अच्छा, ही सचल शर्मा साहब जी शायरी उन्हनि जी हुई, बिल्कुल। कमाल जी शायरी हुई, सचल शर्मा पर ही जेका टोन आहे इन टोन ते खोड़ सारा गाना खोड़ ठहिया सारा आहिनि गाना, न, हाँ। त इन टोन ते हिकिड़ो गानो वरी हमेशा वांगर मूंखे बि हाँ, हाँ, यादि आयो बिल्कुलु। आहे, त अगर इजाज़त न, न, हुजे तव्हांखे बि असां वारो ऐं ॾींदासीं। अगर साउंड वारे जी बि इजाज़त हुजे न। हो एक हसीना की निगाहों का निशाना बन गया, कोई परदेसी दीवाना बन गया। एक हसीना की निगाहों का निशाना बन गया, कोई परदेसी दीवाना बन गया। पर्वतों से एक नया आशियाना बन गया, कोई परदेसी दीवाना बन गया। दीवाना 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 दीवाना, एक हसीना की निगाहों का निशाना बन गया, कोई परदेसी दीवाना बन गया, कोई परदेसी दीवाना बन गया। त अहिड़ा ई खोड़ सारा कमाल जेके गाना आहिनि उहे तव्हां ॿुधंदा असांजे श्री राग में। अॼु असांजो पहिरियों एपिसोड ईअं चइजे त पंहिंजी पछाड़ी ॾांहुं पियो वञे, हाणे जेको पाण जहाज़ टेक ऑफ कयोसीं, हाणे लैंड थियण ते आहे ऐं लास्ट कॉल आहे असां सां गॾु अदी यास्मीन। अॼु त बाबा हैदराबाद वारनि वञी पट भॼी छॾिया आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम अदी यास्मीन, ख़ुशि आहियो? ओहो, लाइन ड्रॉप थी इहो वई। छा थी ओहो, वियो? हलो हलो अदी यास्मीन, तव्हां प्रोग्राम ॾिसो सॼे हैदराबाद वारनि जे लाइ, जेके बि असांजा दादू जा आहिनि, जेके बि असांजे लाड़काणे जा आहिनि, जेके बि असांजा दोस्त आहिनि, जेके बि असांजो प्रोग्राम ॾिसनि पिया, अॼु असांजो प्रोग्राम कीअं लॻो उन्हनि खे फीडबैक ज़रूरु ॾिजो असांखे। ऐं तव्हां फेसबुक ते बि असांखे ॾिसी सघो था, तव्हां असांखे यूट्यूब ते बि ॾिसी सघो था। तव्हां उनखे हर छा चइजे जेतिरा बि सोशल मीडिया जा असांजे जेके साइट्स आहिनि KTN एंटरटेनमेंट जूं, उन्हनि ते बि तव्हां ॾिसी सघो था। ऐं रिपीट बि असांजो प्रोग्राम KTN ते थींदो, त तव्हां उनखे बि ॾिसी सघो था। छा कमाल जूं मेलोडीज़ आहिनि, छा कमाल जा महान गायक आहिनि जिन इहे गाना परफॉर्म कया आहिनि। ऐं मुंहिंजी जेके छा चइजे त जेका फरमाइशूं आहिनि उहे आउं तव्हांखे लिखी ॾींदुसि, ठीकु आहे? ऐं उहे तव्हांखे फरमाइशूं ज़रूरु पूरियूं करणियूं पवंदियूं, भाउ जूं फरमाइशूं, हा न? इहे फरमाइशूं जेके तव्हांजा पंहिंजा बि गाना खोड़ सारा आहिनि जेके पाण हिते ई वही परफॉर्म कंदासीं। असांजे म्यूज़िशियन्स बि अॼु ज़बरदस्त ॻायो, ज़बरदस्त परफॉर्म कयो हिननि बि।
स्पेशली ढोलक वारे जे लाइ तव्हां कुझु चवंदा? ढोलक वारो माशाल्लाह ज़बरदस्त आहे, हिकिड़ो ई आहे वीचारो अकेलो आहे, हूं त पाण सां त ख़बर आहे पैड हूंदो, पैड त आहे लेकिन रिदम ते जेको आहे न अकेलो आहे वीचारो जेको नाल ते। न हिन सां गॾु सुभाणे हिनखे सुभाणे पोइ तव्हां छा कढी छॾियो हिनखे सुभाणे? न कढोसि न कढोसि न, हिन सां हिकिड़ो साथी ज़रूरी आहे, हिन सां गॾु तबलो हुजणु घुरिजे या फ्लूट हुजणु घुरिजे। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। आपका भाई क्या, आप क्या कह रहे हैं? हाँ शोभी इनका तर्जुमान शोभी है। आप बताएं आप क्या कह रहे हैं? हाँ ज़बरदस्त। तो हम इंशाल्लाह कोशिश करेंगे कि हम अपने अगले प्रोग्राम्स में हम इंस्ट्रूमेंट्स बढ़ाएं और आज पहिरियों प्रोग्राम हो। त हैदराबाद वारनि जे लाइ ही गानो आहे, मुंहिंजो फेवरेट गानो आहे, तव्हां सभिनी जो फेवरेट आहे, त अचो इहो गानो तव्हां सभिनी खे ॿुधायूं था। ओ शलमाणी तूं ओ शलमाणी तूं हाय पारस जहड़ो प्यार ओ सुह जी राणी तूं ओ सुहजी रानी तू हाय सुहजी रानी तू ओ सुहजी रानी तू हाय सुहजी रानी तू शलमाणी तू हाय पारस जहड़ो प्यार सुहजी रानी तू ओ सुहजी रानी तू हाय सुहजी रानी तू शलमाणी जहड़ो प्यार सुहजी रानी तू अखड़ियूं तुंहिंजूं मध जा प्याला चंड चुमई धोवाला चुमई धोवाला गालियूं माखी लाड़ सुहजी रानी तू ओ सुहजी रानी तू अए सुहजी रानी तू शलमाणी तू अए पारस जहड़ो प्यार सुहजी रानी तू रंग बरंगी वेस करे थी दिलड़ियूं तुंहिंजो दे ओ रंग बरंगी वेस करे थी दिलड़ियूं तुंहिंजो दे हाय अहिड़ा तुंहिंजा पार सुहजी रानी तूं ओ सुहजी रानी तूं हाय सुहजी रानी तूं शलमाणी तू हाय पारस जहड़ो रानी तू ओ सुहजी रानी तू हाय सुहजी रानी तू शलमाणी तू हाय पारस जहड़ो प्यार सुहजी रानी तू सुहजी रानी तू सुहजी रानी तू सुहजी रानी तू वाह ज़बरदस्त। अच्छा हिन गाने ही मुंहिंजो पहिरियों गानो हो जॾहिं KTN स्टार्ट थियो, इहो मूं ईअं सम्झो त 2005 में इहो गानो ठाहियो
ऐं इन ये शायरी कंहिंजी इन जी शायरी सरदार शाह साहब जी आहे जेको हींअर असांजो कल्चर जो वज़ीर आहे मुंहिंजा मोस्टली तक़रीबन गाना ज़बरदस्त हुनजा शाइर हुनजी पोइट्री में हिकिड़ी अलॻि फीलिंग्स हूंदी आहे न ऐं वरी साईं जो वरी लिखण जो हिकिड़ो पंहिंजो मुनफ़रिद स्टाइल बि हूंदो आहे मुंहिंजा खोड़ सारा गाना साईं सरदार शाह लिखिया आहिनि मुंद मुर्की पई मुंहिंजो साईं सरदार शाह लिखियो छोकिरी नखरेली मुंहिंजो साईं सरदार शाह लिखियो हींअर कॉल बि असां सां गॾु अदी यास्मीन आहे अस्सलाम वालेकुम अदी वालेकुम अस्सलाम ख़ुशि आहियो हैदराबाद मां पिया तव्हां ॻाल्हायो भेण अल्हम्दुलिल्लाह तव्हां बार चयो पिया हैदराबाद मूंखे कॉल कोन पिया करे मां सोचियो असांखे वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई प्रोग्राम ॾिसो पिया असांजो जी जी बिल्कुलु ॾिसां पई त मां वेठियसि मूं चयो थोरो अदा के हौसला अफ़ज़ाई कजे हिकिड़ी शइ उमेद रखियो हुजे पंहिंजी शहरनि लाइ जी जी वॾी महिरबानी तव्हां उहे सिंगिंग कंदा आहियो कुझु ॻाइण ॿाइण जो शौक़ु आहे तव्हांखे बसि नात वात चई वठंदा अच्छा त असांजो ही म्यूज़िक जो प्रोग्राम आहे हिन में तव्हां कुझु असांखे कुझु ईअं हिकिड़ी ॿ लाइन झूंगारे ॿुधायो असांखे जी अदा जी जी कोशिशि कयूं था अलाह साईं क़बूल कंदो बाप मिले न पियो हले हता का साथ जब बड़ी मुश्किल चले मुश्किल खुशा का साथ वॾी महिरबानी अदी वॾी महिरबानी पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं ईअं ई असांखे कॉल कंदा रहो वॾी महिरबानी हैदराबाद वारनि जी हैदराबाद वारनि ॾिसो निभाई आहे असां तव्हांजो ॻोठ कहिड़ो आहे अरे वाह वाह भई पोइ ॾिसो पाण हैदराबाद वारनि ॾिसो पाण तव्हांजो मतिलबु असली ॻोठ हैदराबाद ई आहे हा न पोइ ईअं चओ न अदी ईअं चओ न लाड़काणो आहे न तव्हांजे तव्हांजे लाड़काणे मां घणियूं कॉल्स आयूं लाड़काणे मां आयूं कॉल्स आई न हिकिड़ी आई लाड़काणे मां हिकिड़ी हैदराबाद में ॾिसो 4 कॉल्स आयूं उते असल में रहूं उते था न इन करे हैदराबाद में अञा बि तव्हांजे कॉल्स जो इंतज़ारु आहे असांखे तव्हां कॉल्स कयो ऐं असांजे प्रोग्राम में जेके बि तव्हांजूं फरमाइशूं आहिनि हिकिड़ी फरमाइश त हिकिड़ी अदी हुई असांजी या अलाए अदो जंहिं चयो शमन अली मीराली जो हीअ हसी ज़िंदगी है दर्द दिल में यार न इहो उहो बि उहा फरमाइश आई फरमाइशुनि जा त बाबा हिते ढेर लिखी 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 असांजी त पेन ई ख़तम थी वई आहे न एतिरियूं फरमाइशूं लिखी कॉल आहे असां सां गॾु अच्छा अच्छा कॉल कोन्हे हिकिड़ो तव्हां जेॾी महिल ॻाल्हाईंदव त असांखे ख़बर पवंदी कॉल आहे का ईअं ये शमन मीराली साहब जा खोड़ सारा गाना आहिनि जेके पाण ऐं स्पेशली मुंहिंजो जेको फेवरेट ईअं चइजे त सिंगर आहे मंज़ूर सखीरानी साहब उन जा बि जीअं अॼु पाण इहे तूं मञी मञी न महिरबान इन जो जीअं हिकिड़े दोस्त असांखे सिराइकी में ॻाल्हायो पिए पाण सां उन बि हिकिड़ी फरमाइश कई कॾहिं वलसो सोणा सां वल ऐं जीअं मंज़ूर सखीरानी साहब जो हिकिड़ो ॿियो गानो आहे कोन बच सां दर्द तेॾे विच उहो बि मूं गानो हुनखे रीमेक कयो हुनखे मंज़ूर सखीरानी साहब जा 2-3 गाना रीमेक कया आहिनि हिकिड़ो इहो कयो ॿियो कयो तूं मञी मञी न महिरबान जेको अॼु पाण परफॉर्म कयो मंज़ूर सखीरानी साहब हिकिड़ो वॾो नालो आहे असांजा लिविंग लेजेंड आहिनि अलाह साईं तव्हांजे गाने जी वीडियो ॾाढी सुठी ठही हा थैंक यू अच्छा तव्हांजा अपकमिंग प्रोजेक्ट्स कहिड़ा आहिनि नया गाना कुझु ठाहियो पिया जी हा उन ते कमु या हाणे श्री राग शुरू थी वियो त हाणे तव्हां चवंदा त बसि हाणे हिते ई गाना परफॉर्म कंदसि श्री राग जी कोशिशि असां कंदासीं छो जो हीअ त असां हर वीक जेको आहे असां ईंदासीं हिते श्री राग ते ॻाईंदासीं ऐं हूअं बि जेके फरमाइशूं थींदियूं उहे बि यादि कंदा रहंदासीं लेकिन इन खां अलावा बि ॿिया बि प्रोजेक्ट आहिनि SR प्रोडक्शन में मुंहिंजो एल्बम अचनि था उन मां काफ़ी हाणे बि सुभाणे न्यू सॉन्ग जेको आहे रिलीज़ थींदो उन खां अलावा ॿिया बि कुझु ज़बरदस्त अच्छा हिकिड़ी सरप्राइज़ कॉल आहे ॾिसूं था त केरु आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम हली वेंदी साईं मोटी मूर नहीं देखाई ॾाढो ॾुखियो थींदे हाय रे मुंहिंजा महिंदरा ॾाढो ॾुखियो थींदे हाय रे मुंहिंजा महिंदरा दड़का दाब न सहंदो साईं ख़बर 4 न वठंदो साईं दड़का दाब न सहंदो साईं ख़बर 4 न वठंदो साईं वञी पेका तूं वसाए मुंहिंजी मेंदरी कीअं आहियो भाई ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अस्सलाम वालेकुम वॾा कीअं आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो आउं बिल्कुलु ठीकु आहियां नरोदा तव्हां ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे किथे घुम आहियो लिफ्ट ई कोन्हे का भाउ खे
मां बिल्कुल ठीक आया। आज भाई लाई सरप्राइज कॉल कई। मां चयो मां गाने का स्टार्ट कंदम ॾिसां गेस कंदा। न त तव्हां छा सम्झो त भाउ पंहिंजी भेण जो अस्सलाम वालेकुम नरोदा, कीअं आहियो? वालेकुम सलाम अती, मां बिल्कुल ठीक आया। तव्हांखे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थिए पई ऐं अॼु श्री राग सीज़न 3 ॾिसी करे इलाही ख़ुशी थिए पई जेका असां फर्स्ट स्टेप स्टार्ट कयो। एॾो मतिलबु माण्हुनि उनखे पसंदि कयो। सीज़न 2 हाणे सीज़न 3 फाइनली ॾाढी ख़ुशी थिए पई। स्टार्टिंग त तव्हां ई वठी आहे कोई ॾिसो पिया। न बिल्कुल बिल्कुल असां ॾिसो पिया। कीअं कयोसीं प्रोग्राम पहिरीं त इहो ॿुधायो असांखे। ॾाढो ज़बरदस्त सुठो। शोभी भाई खे मुंहिंजो सलाम, हरीजन ऐं जेके बि म्यूज़िशियन्स आहिनि असांजा सभु सॼी टीम सभिनि खे मुंहिंजी तरफ़ सलाम ॾिजो। वालेकुम शोभी भाई सां सलाम। ॾाढो सुठो टाइम गुज़रियो शोभी भाई सां। बिल्कुल बिल्कुल शोभी भाई अञा हिते ई आहे, अञा टाइम गुज़रंदा, अञा खोड़ सारा टाइम गुज़रंदा। बिल्कुल शोभी भाई किॾां कोन थो वञे, हिते ई तो असां सां गॾु आहे। हाणे सीज़न 3 में बि शोभी भाई खे साथ ॾियणो आहे न। शोभी खे त तव्हां वहम में विझी छॾियो आहे। हुन वीचारे चयो हुन छा हींअर ताज़ी किडनी जी ऑपरेशन कराई आहे या सफ़ा। न बेस्ट विशेस तव्हांजे शो जे लाइ ऐं ईअं ई कामयाब थिए इहो शो, तरक्की करे ऐं तव्हां ॿिन्हिनि जे लाइ बेस्ट विशेस। ईअं ई हर हफ़्ते नवां सॉन्ग असांखे ॿुधाइजो। बिल्कुल बिल्कुल शुभकामनाऊं तव्हां सां। वॾी महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। सो नरोदा नरोदा सां गॾु पेके हली वेंदी। पेके हली वेंदी तव्हां कुझु लाइन्स यादि आहिनि? हाँ थोड़ी लाइन्स यादि कोन्हनि के तव्हांखे मूं हिकिड़े प्रोग्राम में ॾिठो अथव, तव्हां परफॉर्म कयो पे। हाँ उहो थोरो ई ॻायो। अचो गेम हुयो। हा गेम हुयो त हा ही गेम आहे। पेके हली वेंदी सां मोटी मोर नहीं दिसा ॾाढो ॾुखियो थी दे हाणे मुंहिंजा मेंदीरा ॾाढो ॾुखियो थी दे हाणे मुंहिंजा मेंदीरा। तड़का दाब न सहंदो साएं ख़बर चार न वठंदो साएं। तड़का दाब न सहंदो साएं ख़बर चार न वठंदो साएं। वञी पेका तूं वसाए मुंहिंजी मेंदरी ओ वञी पेका तूं वसाए मुंहिंजी मेंदरी। ओए 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 सुबह सवेरे चाहे न मिलंदई ना ही मिलंदई रोटी प्यारा ना ही मिलंदई रोटी। आऊं न हूंदसि कंहिं सां वेही अॻियां वरी आऊं चवंदो हो तू पाणे जी होटल में खाईंदुसि मां रोटी। होटल में राणी खाईंदुसि मां रोटी। छाजा कपड़ा साधू बणजी बधंदुसि आऊं लंगोटी। राणी बधंदुसि आऊं लंगोटी। सोचे समझे घर छॾ जाए ओ पाओ बणजी वेंदो साएं। वेही पोतियूं पढ़ंदो साएं मुंहिंजी मेंदरी ओ वेही पोतियूं पढ़ंदो साएं मुंहिंजी मेंदरी। अच्छा हिन गाने जी हिकिड़ी तव्हांखे ॿी बि स्टोरी ॿुधाईंदो हलां त हिन गाने जो जेको म्यूज़िक आहे ही बेसिकली गानो आहे असांजो पड़ोसी मुल्क में हिकिड़ी ज़बरदस्त सिंगर आहे उनजो ही गानो आहे। सिंधी में ई हुननि गानो ॻायो आहे। हुनजो नालो हुनजो आऊं यादि न पियो अचे मूंखे। आऊं दुबई वियो शो करणु, शोभी भलियो मूंसां गॾु उन शो में। त उते असांखे जो जेके ऑर्गेनाइज़र्स आहे उन्हनि चयो त इहो गानो तव्हां ॻायो। असां पहिरियों दफ़ो ई उते ॿुधो त मूंसां गॾु वरी हिकिड़ी लता सिंगर हुई असांजे पाड़ेसरी मुल्क जी जेका सिंगर आहे उहा ज़बरदस्त परफॉर्मर आहे। त उन सां गॾु इहो मूं गानो उते पहिरियों दफ़ो परफॉर्म कयो। वरी वापसि आयासीं त असां हुनखे रीमेक्स कयो। हिन रीमेक्स में जेको म्यूज़िक आहे उहो शोभी जो ई आहे। ही जेके पीसिस वॻा आहिनि इहे सभु शोभी जा ई आहिनि। ऐं असां वॾो हिन ते पोइ वरी असीं सिलेक्ट पे कयोसीं त सिंगर कहिड़ी खां परफॉर्म कराइजे न। त पोइ नरोदा तॾहिं नई नई सिंगर आई पे त असांजो नरोदा ऐं ॾिसो अॼु नरोदा असांजे प्रोग्राम में कॉल कई। थैंक यू वेरी मच नरोदा, तव्हां कॉल करे ऐं तव्हां पेके जूं यादूं ताज़ा करे छॾियूं न। हा न कॉल आहे असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम।
ओहो कॉल ड्रॉप थी वई कॉल तव्हां चयो न ही हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई। हाँ इहो गानो ज़बरदस्त आहे। इहो इहो थोरो परफॉर्म कयो, इहो यादि आहे तव्हांखे? वाह वाह अचो। हे साईं सागर शाह जो सॉन्ग। अच्छा पर मूंखे अंतरो यादि कोन अथव, अस्थाई संचाई गाईंदासीं। अंतरो तव्हां गाइजो जी, न, जी, ऐं ठीकु आहे। गॾी आहियां ठीकु तव्हां आहे। सां। मुख्तियार शाह जी। ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। हुआ भी साहुनी थोरो बेसाहुनी कोई फिरी की अवई का खबर ही न पई। ये हसी जिंदगी एक्सीलेंट तव्हां एॾो कमाल गायो जो मूं ज़रूरत ऐं कोशिशि ई कोन कई जो मूं चऊं तव्हां सां गॾु हिन गाने में परफॉर्म कयां। तव्हां एॾो ईअं चइजे त छा चवंदा आहिनि त ॾाढी सुठी कंपोज़िशन ठहियल आहे ऐं एतिरा ई सुठा अल्फाज़ आहिनि। बिल्कुलु, ऐं हिन करे एतिरो ई सुठो परफॉर्म बि कयो आहे शमन मिराली साहब ऐं तमामु बहितरीनु सिंगर आहे शमन मिराली साहब। त दोस्तो अॼोको प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो? असांखे इन बारे में तव्हां फेसबुक ते असांजे यूट्यूब चैनल ते तव्हां शेयर बि कजो इन असांजे प्रोग्राम खे ऐं तव्हांजे फीडबैक जी असांखे ज़रूरत आहे। अॼु जे ॾींहं ताईं असांखे मोकिलणु ॾींदा। इंशाअल्लाह वरी नेक्स्ट वीक 9 लॻे तव्हांजी टीवी स्क्रीन्स ते वरी हाज़िर थींदासीं। असांजी बैंड जी तरफ़ खां अॼु मोकिलायूं पिया। फरज़ाना तव्हांजी बि हाणे तव्हां होस्ट आहियो त लास्ट वारी लाइन तव्हां ई चई छॾियो त इंशाअल्लाह नेक्स्ट वीक वरी मिलंदासीं। नेक्स्ट वीक इंशाअल्लाह वरी मिलंदासीं पंहिंजे प्रोग्राम सिरी राग सीज़न 3 में। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। खुदा हाफ़िज़।